नौशरो फिरोज़लग ॻोठ सुखियो सोलंगी जा रहवासी सैयद बिरादरी जो सरापा एहतजाज। इरिगेशन अमले ख़िलाफ़ चयो त अॼु खां साल पहिरियां असांजे ॻोठ जा नंढड़ा ॿार वाह में ॿुॾी विया हुआ। अॻवान सैयद मीरल शाह, सैयद दीदार शाह, सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंजीनियर दारो को बेलदार मिट्टी था खपाइनि। 5000 फी ट्राली जे हिसाब तारीख़ जोखियो ऐं ॿिया गॾिजी खपाइनि था। अॼु सुबुह जो सोलंगी बिरादरी जा माण्हू असां सां झेड़े लाइ आया हुआ। असांखे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार SDO दारोगो ऐं बेलदार हूंदा। तव्हां ॾिसो रोड जो भरम कटे रोड जो सत्यानाश करे छॾियो अथनि। असां मुतालबो था करियूं निगरान हुकूमत खे IG सिंध, DIG शहीद बनज़ीराबाद ऐं SSP खे जाइ वारदात जो मुआइनो कयो ऐं असां सां इंसाफ़ कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची